वैलिडिटी सां उहे शयूं जेके साम्हूं आहिनि। उन खां सवाइ हिकिड़ो असां पहिरीं बि असां हिकिड़ी तजवीज़ ॾिनी हुई त असांजो सिगा जे हवाले सां तमामु घणो कमु हले पियो, पर असांजी क़यादत जेका मरकज़ी क़यादत आहे, घटि में घटि माना मरकज़ी क़यादत टॉक शोज़ वग़ैरह में टीवी ते जेके उहे अचनि चैनल्स ते टॉक शोज़ में उहे हिसो वठनि ऐं पंहिंजी एॾी सारी कारकर्दगी जेका ॿियनि आम माण्हुनि ताईं उहा नथी पहुची सघे, ब्रांचुनि जे सतह ताईं असां जेके शयूं उन्हनि ताईं पहुचायूं था उहा या सोशल मीडिया जे हवाले सां, पर जेकॾहिं इलेक्ट्रॉनिक मीडिया जे हवाले सां बि इहे सभु शयूं साम्हूं ईंदियूं त इनशाअल्लाह इन जा बहितर नतीजा निकिरी सघंदा। रिपोर्ट जे लाइ असांखे वक़्तु कोन मिली सघियो, असांजी ब्रांच जेका हुई उहा 27 जनवरी ते हलफ़ कयूं ऐं असां 5 महीननि जी जेका रिपोर्ट आहे उन हवाले सां तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदा हलूं त असां मुख़्तसर अरसे में जेका कोशिशि थी सघी 15 प्रोग्राम अल्लाह जी महिरबानी सां असां कयासीं ऐं इनशाअल्लाह ईअं जेके मर्कज़ जो साकार रहियो ऐं मर्कज़ हमथाईंदो रहियो त असां इनशाअल्लाह वधीक बहितर कारकर्दगी पेश करे सघूं था। महिरबानी।